बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तमाम सिंध वासियुनि खे पंहिंजे मुहबत अमन ऐं चाहत जो हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदुमि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तमामु मख़लूक़ खे पैदा फ़रमायो आहे। हर साह वारी शइ उन रब करीम जी मोहताज आहे ऐं हर साह वारी उन रब करीम जी इजाज़त खां बग़ैर का बि शइ नथी करे सघे, न हिली थी सघे, न चली थी सघे, न परखी थी सघे, न चखी थी सघे, न चखाई थी सघे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात आलम अरवाह में इंसान ज़ात खां चंद अहिड़ा वाइदा वरिता हुआ जेके दुनिया में वञी इंतशार ऐं फ़साद खां दूर हुजनि। उन वक़्तु मख़लूक़ ख़ुदा अफ़ज़ल मख़लूक़ जेका मलाइकनि जी हुई, अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में अर्ज़ु कई, या अल्लाह छा तुंहिंजी इबादत लाइ असां घटि आहियूं जो तव्हां हीअ मख़लूक़ पैदा करे रहिया आहियो, इंसान ज़ात पैदा करे रहिया आहियो। त अल्लाह जी ज़ात बाबरकात फ़रमायो क़ुरान पाक में सूरह बक़रा में फ़रमायो त जेको मां रब करीम थो ॼाणा सो तव्हां नथा ॼाणो। आलम अरवाह जा इहे फ़ैसिला थियल आहिनि। रब करीम फ़रमायो जेको मां थो ॼाणा से तव्हां नथा ॼाणो। छो त अल्लाह तबारक व तआला के मक़सद लाइ रब करीम हिन सरज़मीन ते इंसान ज़ात खे मोकिलियो आहे। पोइ इंसान ज़ात अॼोके दौर में फितने फ़सादनि में पंहिंजा पइजी विया आहिनि। उन तरफ़ इंसान ज़ात जो तवजो ऐं ध्यानु ई कोन्हे। ऐं रब जी ज़ात बाबरकात उन्हनि खां ई मुतवजे आहे जेके रब करीम जी हर ख़ल्क़ियल शइ ते गौर ऐं फ़िक्र कनि था। वयतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़। ज़मीन खे अल्लाह ताला छो पैदा फ़रमायो, आसमान खे अल्लाह ताला छो पैदा फ़रमायो, वयतफ़क्करून ऐं उन्हनि ते जेको गौर ऐं फ़िक्र कनि था त रब करीम हिन खे छो पैदा फ़रमायो, ज़मीन खे छो पैदा फ़रमाई जो असां आराम सां घुमी फिरी सघूं था, आसमान खे छत छो बणाई, आसमान खे इमारत छो बणाई, छाजे करे? इहे सभु जो सभु अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जे लाइ पैदा फ़रमाया आहिनि। रब करीम फ़रमायो त मां इंसान खे लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, मां इंसान ज़ात खे ख़ूबसूरत ऐं सुहिणो पैदा फ़रमायो आहे। ऐं इंसानो दुनिया में वञी आलम अरवाह जा फ़ैसिला मां अॼु सिंध वासियुनि खे ॿुधाइणु चाहियां थो, हिन धरती माता खे ॿुधाइणु चाहियां थो, उन पंहिंजे मारूड़नि खे ॿुधाइणु चाहियां थो, उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो जेके इन्हनि शयुनि खां लावाक़िफ़ आहिनि, नावाक़िफ़ आहिनि, इन्हनि खां दूर आहिनि, इन स्ट्रगल खां दूर आहिनि, इन जदोजहद खां दूर आहिनि, इन चाहत खां दूर आहिनि, इन मुहबत खां दूर आहिनि, क़ुरान जी तालीम खां दूर आहिनि, इस्लाम जी तालीम खां दूर आहिनि, हिन निस्बती माहौल खां दूर आहिनि। हुन निस्बत रखी आहे, वहशानी तरीक़े सां निस्बत रखी आहे, वहशी थी विया आहिनि, दुनिया जे वहशत में पइजी विया आहिनि, दुनिया जी हवस में पइजी विया आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला असांखे इन शइ लाइ पैदा न फ़रमायो। अल्लाह तबारक व तआला असांखे कंहिं मक़सद लाइ पैदा फ़रमायो आहे ऐं जेको मक़सदु असां उनखे पुठी ॾेई बीठा आहियूं। अरे चंद अशार, असांजो हिकिड़ो बहितरीनु प्यारो दोस्त बि आहे, लियारी मेडिकल कॉलेज जो स्टूडेंट बि आहे। उन पंहिंजी हिकिड़ी मुहबत ऐं अदब ऐं चाहत जा कुझु अल्फाज़ लिखिया आहिनि, मां चाहींदुसि त उहा दोस्तनि सां शेयर कयां। ऐं उन में अहिड़ी हिकिड़ी थोरी गहराइप आहे, अगरि इंसानु उन तरफ़ थोरो घणो तवजो ॾींदो त मां यक़ीन दावे सां चई सघां थो त इंसानु ज़रूरु इहो सोचींदो त मां कहिड़ी तरफ़ वञी रहियो आहियां, मुंहिंजो रुख़ कहिड़ी तरफ़ आहे, मुंहिंजी सोच कहिड़ी तरफ़ आहे, मुंहिंजी चाहत कहिड़ी तरफ़ आहे। अल्लाह साईं फ़रमाए कि तुंहिंजी चाहत आहे ॿी मुंहिंजी चाहत आहे, थींदो उहो ई जेका मुंहिंजी चाहत आहे। त प्यारा दोस्तो, चंद अशार मां तव्हांजी ख़िदमत में। अॼु त वहशत ई वहशत आहे हर तरफ़, अॼु त वहशत ई वहशत आहे हर तरफ़। परिंदा मुहबत जा मारिया विया, परिंदा मुहबत जा मारिया विया, दीप ख़ुशियुनि जा हर जा विसाया विया। इब्न आदम जो ईमान थियो हर तरफ़, इब्न आदम जो ईमान थियो बरतरफ़। अॼु त वहशत ई वहशत आहे हर तरफ़। विसारिया ख़ुदा सां कयल वाइदा, विसारिया ख़ुदा सां कयल वाइदा, इंसान थी इंसान सां रहंदुमि सदा। हा अशरफ जो मूंखे मिलियो आहे शरफ़, हा अशरफ जो मूंखे मिलियो हो शरफ़। अॼु त वहशत ई आहे वहशत हर तरफ़। जा तुंहिंजी मिटी आहे आ मुंहिंजी उहाई, जा तुंहिंजी मिटी आहे आ मुंहिंजी उहाई। ख़ुदा खे सूहे बसि
कर तूं वॾाई, ख़ुदा खे सूंहें बस न कर तूं वॾाई, कई जिन वॾाई थिया सभु ग़रक़, कई जिन वॾाई थिया सभु ग़रक़, अॼु त वहशत ई वहशत आहे हर तरफ़। बणाए मुकियो तोखे ख़ुदा अफ़ज़ल, बणाए मुकियो तोखे ख़ुदा अफ़ज़ल, अची हितड़े मक़सद खां थियो आहे जुदा, अची हितड़े मक़सद खां थियो आहे जुदा। इंसान थी इंसान, इंसान थी इंसान अथई जे ज़रफ़, इंसान थी इंसान जे अथई ज़रफ़, अॼु त वहशत ई वहशत आहे हर तरफ़। मां हैवान शैतान कंहिंखे सॼियां, मां हैवान शैतान कंहिंखे सॼियां, दिलि ते पथर रखी तोखे इंसान सॼियां, दिलि ते पथर रखी तोखे इंसान सॼियां। उशाक इंसान थी सोच कर, उशाक इंसान थी सोच कर, फ़र्क़ु हिंदू मुस्लिम जो तूं ख़तमु कर, फ़र्क़ु हिंदू मुस्लिम जो तूं ख़तमु कर, फ़र्क़ु हिंदू मुस्लिम जो तूं ख़तमु कर। इब्न आदम जो ईमान थियो बरतरफ़, इब्न आदम जो ईमान थियो बरतरफ़, अॼु त वहशत ई वहशत आहे हर तरफ़। प्यारा दोस्तों, अॼु असां चऊं था त ही मुसलमान आहे, ही हिंदू आहे, ही जेको शियो आहे ही काफ़र आहे, ही एले हदीस आहे, ही जमायतुल मुस्लिमीन आहे, ही बरेलवी आहे, ही हनफी आहे, ही क़ादरी आहे, ही चिश्ती आहे, ही सुहरवर्दी आहे, ही नक्शबंदी आहे। इहे सिलसिला तव्हां ऐं असांजा पैदा कयल आहिनि, इहे नफ़रतूं तव्हां ऐं असां जूं पैदा कयल आहिनि, इहे वहशतूं, इहे बरबरियतूं असां जूं पैदा कयल आहिनि। इंसान पैदाइशी मोहब्बत जो पैगाम खणी आयो आहे, अमुन जो पैगाम खणी आयो आहे। इंसान पैदाइशी नफ़रत न खणी आयो आहे, पैदाइश ही इंसान मोहब्बत जो पैगाम खणी आयो आहे। नफ़रत उनखे मुआशिरो सेखारींदो आहे, नफ़रत उनखे माउ पीउ जो घर सेखारींदो आहे, नफ़रत उनखे उस्ताद सेखारींदो आहे, जेको असांजो इंस्टीट्यूशन आहे उहो असांखे सेखारींदो आहे। बेसिक असांजो जेको इदारो आहे, इंस्टीट्यूट आहे, सो असांजो माउ पीउ जो घरु आहे। ॿिए नंबर ते उस्ताद आहे, स्कूल ऐं कॉलेजूं आहिनि। टे नंबर ते असांखे मुआशिरो आहे, जेको असांखे बुरायूं सेखारींदो आहे, जेको असांखे नफ़रतूं सेखारींदो आहे। बसि मुंहिंजो हिकु ई पैगाम त अलाह पाक इंसान खे मोहब्बत ऐं अमन वारो पैदा फ़रमायो आहे। ज़ाहिरीअ में इंसान मोहब्बत जो पैगाम खणी आयो आहे, नफ़रत जो पैगाम नाहे खणी आयो। अस्सलामु अलैकुम। जिए मुंहिंजी सिंध, जिए पाकिस्तान।